अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया तव्हांजो मेज़बान अली मोहम्मद मला ऐं तव्हां ॾिसो पिया ॾंदो टीवी। अॼु असां मौजूदु आहियूं सरदार गुल मोहम्मद बकारी जे पुट जी दावत वलीमा। हुनजे अंदरि ही साम्हूं महिमान आहिनि, अचनि पिया, खाईंदा वञनि पिया। सरदार गुल मोहम्मद बकारी ऐं उन सां गॾु मोमनी लगारी, फ़कीर मोमनी लगारी ख़ुशगवार मूड में। ऐं हीअ महिमान आहिनि जेके कुझु टेबलुनि ते अंदरि वेठल आहिनि ऐं कुझु इंतज़ारु करे रहिया आहिनि, मानी खाई रहिया आहिनि। हीअ साम्हूं घोटु आहे उर्स बकारी, वलद सरदार गुल मोहम्मद बकारी। ऐं हिते बि कुझु महिमान आहिनि जेके मानी खाई रहिया आहिनि ऐं कुझु वरी हिन पासे आहिनि, उहे बि मानी खाई रहिया आहिनि। कुझु अञा इंतज़ार में आहिनि, टेबलूं लॻी चुकियूं आहिनि ऐं मानी जो इंतज़ारु आहे। अच्छा, हीअ हिकु ट्रेडिशनल तरीक़ो आहे। हिनखे बि ॾिसो, हिकिड़े पासे टेबलूं लॻियल आहिनि त ॿिए पासे वरी खटूं बि लॻियल आहिनि, त जेके महिमान खटुनि ते वेही मानी खाइनि था उन्हनि जे लाइ बि साम्हूं तव्हां चेक कयो त खटुनि ते काफ़ी सारा महिमान वेही मानी खाइनि था, ॿार बच्चा वग़ैरह उहे। ऐं हीअ साम्हूं असांजो दोस्त हीअ आहे न वधण जो तरीक़ो, को ट्रेडिशनल तरीक़ो आहे। हिकिड़े पासे ही ॿुधो बोड़ थो वधे ऐं ॿिए पासे ही जेको चांवर पियो वधे ऐं महिमान ईंदा वञनि पिया ऐं मानियूं लॻंदियूं वञनि पियूं। हीअ साम्हूं सादा चांवर आहिनि एज़ अ डिश बस आहे। ऐं हीअ साम्हूं जेको आहे तो मुर्गी जो कोरमो आहे, जेके बाल्टियुनि जे अंदरि भरियो वेंदो आहे ऐं पोइ हिकु हिकु प्लेट जेका आहे उनजे अंदरि लॻाए ॾिनो वेंदो आहे। इहो ई हिकु ट्रेडिशनल सिंध जो तरीक़ो, पुराणो रिवाज। चांवर बि लॻंदा वञनि पिया, साम्हूं महिमान बि आहिनि, मानियूं खाईंदा वञनि पिया। ऐं उन सां गॾोगॾु कुझु हिन पासे ही जेको आहे सो पाणी पीअण जे पाणी जे लाइ कुझु इंतज़ाम थियल आहिनि। महिमान जेके मानी खाई निकिरनि था त पोइ उनजे लाइ पाणी पीअण जो आहे। काफ़ी तादाद में महिमान आयल आहिनि, जिन जो अंदाज़ो तव्हां हिन शइ मां लॻाए सघो था। त ॾिसो केॾे वॾे तादाद जे अंदरि मोटरसाइकिलूं आहिनि, उहे बि आहिनि हिते मौजूदु। साम्हूं गाॾियूं आहिनि वॾे तादाद जे अंदरि। महिमान जेके आयल आहिनि, महिमान ईंदा वञनि पिया ऐं मानी खाईंदा निकिरंदा वञनि पिया। साम्हूं सरदार गुल मोहम्मद बकारी महिमाननि जो वेलकम करण जे लाइ वेठल आहे। हुन सां गॾोगॾु कुझु महिमान ॿिया बि आहिनि जेके महिमाननि खे वेलकम करण जे लाइ जेके आहिनि से ॿाहिरि कुर्सियूं लॻाए वेठा आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु ही साम्हूं असां चवंदा आहियूं, पुओ बि चवंदा आहियूं, गोर बि चवंदा आहियूं, जेके लिखाइणी हूंदी आहे उहे हिते जी लिखाईंदा आहिनि। ही ॿ अदा उहे घोर लिखण में मसरूफ़ आहिनि। साम्हूं कुझु ॿिया बि माण्हू आहिनि जेके मानी खां फ़ारिग़ थी बीठल आहिनि। कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके अञा ताईं घोर लिखाइनि था पिया ऐं असां बि आया आहियूं पंहिंजी घोर लिखाइण जे लाइ। पुओ बि चवंदा आहिनि, घोर बि चवंदा आहिनि। हाल में जेको आहे सो हिकु ट्रेडिशनल तंबू आहे, बसि सिंपल हिकिड़ो तंबू हणी ऐं उनजे अंदरि महिमाननि खे मानी खाराई वेंदी आहे। सिंध जो पुराणो हिकिड़ो तरीक़ेकार। हाणे तव्हांखे थोरो अॻियां बि वठी था हलूं, उते बि कुझु ॾेखारियूं था छा पियो थिए। हलूं था थोरो अॻिते, ॾिसूं था त उते छा पियो थिए। हीअ मानियूं पचाइण वारा
तगारियुनि ते मानी पचाए रहिया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु ये है वो ट्रेडिशनल तरीक़ो। अच्छा, हिते तगारियुनि जे मथां मानियुनि खे रखी करे पोइ जेको आहे सो पचायो वेंदो आहे। हिते पुराणो तरीक़ो आहे ऐं केतिरे टाइम खां वठी ॾिसो त हीउ पुराणो तरीक़ो हलंदल आहे। काफ़ी टाइम खां वठी ट्रेडिशनल तरीक़ो जंहिंमें मानियुनि खे जेको आहे तगारियुनि जे मथे रखी करे पोइ पचायो वेंदो आहे। ऐं असल में हीउ जेको सो हे अधु किलो खां वधीक या अधु किलो ताईं पेड़ा ठाहींदा आहिनि। उहे बि तव्हांखे ॾेखारियूं था। हीअ मानी कटाई बि थिए, वॾी मानी आहे। वॾी मानी खे थोरो ऑयल वग़ैरह हणी करे ठाहे ऐं पोइ जेको आहे हाणे पेड़ा ठाहिण जो अमल आहे। ऐं हिन में तक़रीबन अधु किलो खां ॿ वॾा जेके पेड़ा आहिनि न उहे ठाहिया वेंदा आहिनि। पोइ उहे पेड़ा जेके उनखे थोरो अटो वग़ैरह हणी करे ऐं पोइ ख़ुश्क कयो वेंदो आहे। ऐं उन सां गॾोगॾु हीउ जेको पेड़ा ठाहिनि पिया इन अटे में इन अटे खे तक़रीबन कलाकु ॾेढ जे लाइ पुसाए ठाहे करे रखी छॾिबो आहे त जीअं चङे नमूने सां अटो जेको आहे उहो ॻरी वञे हलियो। अच्छा, उन खां पोइ जेको आहे असां हिन जा पेड़ा ठाहिया वेंदा आहिनि। जॾहिं पेड़ा ठहंदा आहिनि त हिन पेड़नि खे बि तक़रीबन 15-20 मिंट जे लाइ हिते ई रखियो वेंदो आहे ॿाहिरि पेड़ा ठाहे करे, त जीअं थोरा ख़ुश्क वग़ैरह थियनि ऐं जेके मानियूं आहिनि उहे सवलियूं पची वञनि। त हीअ जेके अदा आहिनि उहे पेड़ा ठाहिण में थोरा मसरूफ़ आहिनि। असांखे डिस्टर्ब कोन था कयूं, असां पंहिंजो कमु था कयूं बसि। ऐं हीअ उन खां पोइ जेके पेड़ा ठाहिया आहिनि हाणे उन्हनि खे जेको त घुमाए करे गोल मानी ठाहे करे उहा मानी जेका आहे उहा तगारीअ मथे रखी वेंदी आहे। ऐं हीअ हिकु सिंध जो ट्रेडिशनल तरीक़ो आहे। ऐं न फ़क़ति सिंध बल्कि हाणे त हीअ पूरे पाकिस्तान ऐं पूरे वर्ल्ड जे अंदरि अची वियो आहे। देगूं ख़ाली पयूं आहिनि, कुझु देगूं भरियल बि आहिनि मानी सां। असां थोरो देरि करे आयासीं, इन करे काफ़ी सारा जेके महिमान हुआ उहे मानियूं करे खाई करे विया हुआ। पर पोइ बि असां कोशिशि कई आहे त तव्हांखे कुझु ॾेखारियूं, तव्हांखे कुझु मसाला बि ॾेखारियूं था जेके पकड़िया पिया आहिनि। ऐं हीअ ॾिसो त जेके मसाला जात आहिनि जेके असांजे चांवरनि में या असांजे कौरमे वग़ैरह में इस्तेमालु थींदा आहिनि उहे बि जेको आहे सो हिते मौजूदु आहिनि। ऐं हीअ साम्हूं चांवर बि रखियल आहिनि ऐं थोरो गोश्त बि हिते पियल आहे, शायदि हेॾा वॾा की बाक़ी बचिया आहिनि त कुझु कोन्हे। ऐं उन सां गॾोगॾु कुझु मसाला जात हेॾां पियल आहिनि। अच्छा, उन खां पोइ हाणे थोरो ॿाहिरि हलूं। हीअ ॾिसो त वाइट चांवर आहिनि, शायदि हा वाइट चांवर पियल आहिनि देग जे अंदरि। इहे जेका मानी आहे उहा पचंदी वञे पई ऐं ठहंदी वञे पई ऐं महिमाननि जे लाइ ट्रांसफ़र थींदी वञे पई। कोशिशि कयूं था तव्हांखे थोरो मानी जो लुक बि ॾेखारियूं। ऐं असां हिते मौजूदु आहियूं त तव्हांखे थोरो मानी जो कलर वग़ैरह चेक करायूं, मानी ठहियल कीअं आहे। हे आहिनि वाइट चांवर जेके चाइनीज़ चयो वेंदो आहे। वाइट चांवर आहिनि चाइनीज़, जंहिंमें जेके मसाला जात आहिनि उनखां गॾु मटर आहिनि। हीउ कौरमो आहे मुर्गी जो जेके। हीउ सादा चांवर आहिनि जेके डिश ठाहिया विया आहिनि। साम्हूं अञा ताईं बि जेको आहे सो खाधो ठाहिण जो अमल जारी सारी आहे। हिते ई कुझु कौरमो ठही रहियो आहे ऐं हीअ कौरमे जी देग आहे। ऐं हुन सां गॾोगॾु हीअ साम्हूं आहिनि कुझु देगूं अञा टिड़ियल आहिनि, ठहनि पियूं थियूं ऐं कुझु देगूं खजंदियूं वञनि पियूं थियूं छो त महिमान ईंदा वञनि पिया, खाईंदा वञनि पिया। कोशिशि कयूं पिया तव्हांखे सिंध जी ट्रेडिशनल जेको सो तरीक़ेकार ऐं हिकिड़ो पुराणो रस्म रिवाज मुताबिक़ जेके सिंध जे अंदरि शादियूं थियनि थियूं उन जो पस मंज़र कुझु ॾेखारियूं तव्हांखे। ऐं उन सां गॾोगॾु
मेहमाननि जे अचण जो सिलसिलो अञा ताईं बि जारी आहे। हिन टाइम तक़रीबन 2 थी चुका आहिनि, पर पोइ महिमान जे अचण जो सिलसिलो जारी आहे। सरदार गुल मोहम्मद बकारी जेको आहे उहो महिमाननि खे वेलकम करे रहियो आहे बार बार। ऐं जेके महिमान आहिनि उहे हिकिड़ा अचनि पिया था ऐं मानियूं खाईंदा निकिरंदा वञनि पिया था। असां बि हिते असल में हिकु दावत जे अंदरि आया हुआसीं, असांखे बि दावत हुई, पर असां सोचियो त छो न दावत जे अंदरि आया आहियूं, तव्हांजे लाइ हिकिड़ी वीडियो ठाहे छॾियूं जंहिंमें तव्हांखे ॾेखारियूं त सिंध जे अंदरि कीअं शादियुनि जा फंक्शन थियनि था ऐं कीअं शादियूं थियनि थियूं ऐं दावतूं थियनि थियूं, वलीमा थियनि था। त असां कोशिशि कई त थोरी तव्हांजे लाइ बि हिकिड़ी वीडियो ठाहे छॾियूं। ऐं उन करे असां बि असल में हिते हिकु दावत जे तौरु एज़ अ गेस्ट आयल हुआसीं, दावत तौर ते, पर पोइ सोचियोसीं त तव्हांजे लाइ हिकिड़ी नंढड़ी वीडियो ठाहे छॾियूं। ऐं हीअ जेका आहे नंढड़ी वीडियो जंहिंमें तव्हां ॾिसो पिया त महिमान अचनि पिया वञनि पिया ऐं पूरो सिंध जो ट्रेडिशनल तरीक़ो ऐं काफ़ी टाइम खां वठी अचनि पियूं शयूं। हिते ॾिसो त चांवर वधनि पिया, ठाहिनि पिया, महिमाननि खे ॾींदा वञनि पिया। बहरहाल हीअ हुई अॼु जी नंढड़ी कावश ऐं जेका तव्हांजे साम्हूं रखीसीं। ऐं हिकु दावत जेका ॻोठ जी दावत नंढी उनजी रिकॉर्डिंग कईसीं। अगरि तव्हांखे पसंदि अचे त लाइक शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ऐं हाणे असांखे इजाज़त ॾींदा, काफ़ी टाइम थी वियो असांखे बि निकिरणो आहे, ऐं इन करे तव्हांखां इजाज़त वठंदासीं। अल्लाह हाफ़िज़।